रिकॉर्ड खोले जा। हाँ खोले जे। अज तारीख़ है 25 अगस्त सन 2020। असां थर जे तारीख़ी ॻोठ करूड़ो समा में मौजूद आहियूं। कल खां वठी बरसात पई आहे, रात बि सॼी रात बरसात पई आहे ऐं मंज़र अजीब आहिनि। तमामु ही हिकिड़ो थर जे वॾो ॻोठ आहे, थर जे इलाइक़े जो तारीख़ी ॻोठ आहे। अॼु सावक ही मंज़र, ही ॻोठ, ही राज भाग ॾिसी मौलवी हाजी अहमद मल्हा चवे थो त अॼु त मुल्कनि में मल्हारियूं वाह कुदरत रब करीम। अॼु त बाग़नि में बहारियूं वाह कुदरत रब करीम। झुड़ झुमियो झोली लथी झांगिन वसायूं झूपड़ियूं पड परो का खीर पारियूं वाह कुदरत रब करीम। अॼु त मुल्कनि में मल्हारियूं वाह कुदरत रब करीम। चंग चौरी चोरियो व्यू चढ़ी चोटी मथे हू घुमन भिट ते भटारियूं वाह कुदरत रब करीम। अॼु त मुल्कनि में मल्हारियूं वाह कुदरत रब करीम। सर कया सावा सभई दाणे मंझां दाना धणी वाह सावक वाह सारियूं वाह कुदरत रब करीम। अॼु त मुल्कनि में मल्हारियूं वाह कुदरत रब करीम। काल मिटियूं मुल्क ते मेरियूं लॻियूं थे माड़ियूं, काल मिटियूं मुल्क ते मेरियूं लॻियूं थे माड़ियूं। अॼु सराऊं साफ़ सारियूं वाह कुदरत रब करीम। अॼु त मुल्कनि में मल्हारियूं वाह कुदरत रब करीम। आब आबादियूं अजब अहमद चवे अब्दुल मजीद आत गॾिजी ख़ुशि गुज़ारियूं वाह कुदरत रब करीम। अॼु त मुल्कनि में मल्हारियूं वाह कुदरत रब करीम। अॼु त बाग़नि में बहारियूं वाह कुदरत रब करीम।